सुद समावारी सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त परॾेही फंडिंग फितने लॉन्ग मार्च खे मायूस थी तहरीक इंतशार खे 10 महीना वधाइण जो ऐलान कयो वियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद गोराई मूजिब सूबाई वज़ीर शर्जील मेमण हिकु बयान में चयो आहे त इमरान खान लॉन्ग मार्च जी नाकामीअ जो एतराफ़ करे वरितो आहे। इमरान खान ऐं PTI नाम निहाद आज़ादी मार्च ज़रिए ख़राब तरीक़े सां फासी पिया आहिनि। हुननि चयो आहे त इमरान खान मुंहुं बचाइण लाइ बहाना ॻोल्हे रहियो आहे। इमरान खान जो लॉन्ग मार्च GT रोड ताईं चक्कर काटींदो रहंदो कूड़ो ऐं मुनाफ़िक़ शख़्स मासूम पाकिस्तानियुनि खे गुमराह करे रहियो आहे। हुननि जो इहो बि चवणो हो त इमरान खान कूड़ो हलफ़नामो जमा कराए इलेक्शन कमीशन हाई कोर्ट हेठिएं कोर्टुनि खे गुमराह कयो पर उन ख़िलाफ़ कंहिं बि कार्रवाई न कई। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ॿिनि वकीलनि ज़रिए अदालत खे गुमराह करण जहिड़ा सख़्त रिमार्क्स ॾिना पर उन बावजूदि इमरान खान खे हिकु हफ़्ते जी मोहलत ॾिनी वई। हुन चयो आहे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश आहे त पाकिस्तान दुश्मनी कंदड़ शख़्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।